बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे ॾई न पचारे मिढ़निया मेहरबान खणो। जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो, जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो, पोयो भारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे। अस्सलामु अलैकुम व्यूअर्स, आऊं आहियां जी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम साण खणी आऊं मौजूदु आहियां सुबुह मेहरान। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ हमेशह जीअं अनेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। उमेद रखां थी त बिल्कुलु ठीकु हूंदो ऐं मौसम चेंज थिए पई, थी सघे थो त अव्हां खे कंहिंखे फीवर हुजे, कंहिंखे फ्लू हुजे, तबियत कुझु ठीकु न हुजे, सुस्ती हुजे ऐं कमकार करण ते दिलि न कंदी हुजे। ऐं ॿी ॻाल्हि त हिन मौसम में चेस्ट इन्फेक्शन हूअं ई वधंदो आहे। एलर्जिक जेके माण्हू हूंदा आहिनि उन्हनि सां घणो प्रॉब्लम रहंदो आहे। ऐं स्कूल गोइंग स्टूडेंट्स, नंढड़नि ॿारनि जी ॻाल्हि करणु चाहींदसि त वारड़ा ऐं वॾी उमिरि जा जेके माण्हू आहिनि उहे जल्दी मौसम चेंज थिए थो, का बि बीमारी थिए थी, जल्दी उन्हनि ते अटैक कंदी आहे ऐं तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे त असां ॿारनि जी केयर कयूं। ऐं जेके बि फैमिली में वॾा असांजा मेंबर्स आहिनि जिन जी उमिरि वॾी आहे उन्हनि जी तमामु घणी केयर जी हिन मौसम में ज़रूरत हूंदी आहे। अॼु मुंहिंजे ज़हन में हुयो त समाजी इर्तिका ते असां ॻाल्हायूं, इंसानु कीअं अॻियां वधियो आहे, इर्तिका जो जेको सिलसिलो आहे उहो कीअं हुयो ऐं तारीख़ असांखे कीअं ॿुधाए थी, तारीख़ कीअं बयानु करे थी, मुख़्तलिफ़ किताबनि में कीअं लिखियलु आहे। हूअं ॾिठो वञे त इंसानु कॾहिं बि अलॻि कोन रहियो आहे, इंसानु अलॻि रही बि नथो सघे ऐं इंसानु अलॻि रहण जे लाइ दुनिया में आयो बि कोन आहे। असां कॾहिं बि अलॻि कंहिं इंसान खे न ॾिठो हूंदो त को पूरी जा पूरी सॼी हयाती कंहिं माण्हू सां हुनजो नातो, हुनजी दोस्ती, हुनजो तालुक़ु न हुजे ऐं उहो माण्हू सॼी जा सॼी ज़िंदगी अकेलो घारींदो हुजे। अहिड़ो मूंखे नथो लॻे त को दुनिया में मिसाल मौजूदु हूंदो। यानी इंसान खे इंसान जी ज़रूरत पवे थी ऐं इंसानु ॿिए इंसान जी मदद सां ई अॻियां वधी सघे थो। यानी असां जेकॾहिं पंहिंजे घर जी हिकिड़ी नंढड़ी फैमिली ॾिसूं था, हिकिड़ो एग्ज़ाम्पल वठूं था त असां गॾु रहूं था, ईअं ई असांखे जेका समाजी इर्तिका आहे उन में जेकॾहिं असां ॾिसूं था या असां डिफरेंट किताबनि खे पढ़ूं था, टच कयूं था त मूसा खां मार्क्स ताईं हिकिड़ो किताबु आहे, ॾाढो सुठो किताबु लिखियलु आहे। उन में इहे शयूं ॾाढी सुहिणे तरीक़े सां डिस्क्राइब कयल आहिनि ऐं उन में पूरो प्रॉपर तरीक़े सां डिफरेंट दौर ऐं मुख़्तलिफ़ दौरनि में माण्हू कीअं रहिया, उन्हनि जा ग्रुप्स कीअं हुया, कीअं ग्रोहनि में माण्हू विरहायल हुया, कीअं तरतीब सां उहे ज़िंदगी गुज़ारींदा हुया। तरतीब सां ख़ैर उहे ज़िंदगी गुज़ारणु या घारणु, हिते तरतीब जो जेको लफ़्ज़ आहे उहो सूट नथो करे, छाकाणि त जॾहिं तव्हां तारीख़ पढ़ंदव त तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी त इंसानु तरतीब में अचणु कीअं सिखियो आहे, तरतीब में रहणु कीअं सिखियो आहे। इहो हिकिड़ो वॾो दौरु आहे ऐं उन वॾे दौर खां पोइ असां हिन दौर में हाणे ऐं असां खां पहिरियां वारी जेके जनरेशन्स हुयूं सुहिणे नमूने सां हिन समाज में उथणु वेहणु सिखियूं, समाजी उन्हनि जी बीहक पोइ जुड़ी। सो जॾहिं माण्हू मुख़्तलिफ़ गिरोहनि में रहंदा हुया त उन्हनि जा खाइण पीअण जा तरीक़ेकार मुख़्तलिफ़ हूंदा हुया, उन्हनि जा रहण जा तरीक़ेकार मुख़्तलिफ़ हूंदा हुया। खाइण में कुझु माण्हू सिर्फ़ु गोश्त इस्तेमालु कंदा हुआ, कुझु सिर्फ़ु ॿूटनि जो इस्तेमालु कंदा हुया, जड़ियुनि ॿूटनि जो इस्तेमालु कंदा हुया। त बीमारियूं जेके आहिनि उहे बि इंसाननि में मुख़्तलिफ़ थींदियूं हुयूं। सो अॼु ॻाल्हि ॿोल बीमारियुनि ते कंदासीं ऐं जीअं जीअं दौरु मटंदो आहे त हर शइ चेंज थींदी आहे, तब्दील थींदी आहे। हिन टाइम में जेकॾहिं ॾिसिजे त बीमारियूं तमामु मुख़्तलिफ़ आहिनि ऐं बीमारियूं मौसम सां, सीज़न जीअं चेंज थिए थो त इंसानु बीमारियुनि जे वर बि चढ़े थो। सो उन हवाले सां पाण डिस्कस कंदासीं प्रोग्राम में। अॼु असां वटि आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, ॿ महिमान असां वटि हिन अङण ते मौजूदु आहिनि। हिन अङण खे उन्हनि सूंहं बख़्शी आहे। सो हलूं था, अव्हां सां तारीफ़ करायूं था। असांजे प्रोग्राम में डॉक्टर हुसैन बख़्श कोलाची साहब मौजूदु आहिनि। जी जी, वालेकुम अस्सलाम। ऐं आउं ॿुधाईंदी हलां त पाण इसरा यूनिवर्सिटी में एज़ अ पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट पाण पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। ऐं हूअं बि सर्जन जॾहिं बि ॻाल्हाईंदा आहिनि त हिकिड़ो सुठो मौक़िफ़ हूंदो आहे ऐं जेकॾहिं टॉपिक जी ॻाल्हि कयां त सुठा टॉपिक बि सिलेक्टेड संदन हूंदा आहिनि। ऐं माना मौसम हींअर तब्दील आहे त मौसम जे हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं यकीनन हुननि जूं सुठियूं रिकमेंडेशन्स हूंदियूं, सुहिणे तरीक़े सां अव्हां साण ॼाण वंडींदा त हिन मौसम में कीअं असां पंहिंजो तमामु घणो ख़्यालु करियूं। सो सर अव्हांखे आउं दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? असां त जॾहिं बि तव्हां वटि ईंदा आहियूं त हिन प्रोग्राम में असांखे ख़ुशी बि थींदी आहे ऐं कुझु असांखे बि सिखण जो मौक़ो मिलंदो आहे। सामाईन ॻाल्हाईंदा आहिनि, तव्हां ॻाल्हाईंदा आहियो ऐं हीउ हिकिड़ो रेगुलर प्रोग्राम आहे जंहिंखे असां पंहिंजे घर में बि ॿुधंदा आहियूं। सो दिस इज़ अ नॉलेज
गिविंग प्रोग्राम। थैंक यू सो मच सर। मां पाण ईअं कंसिडर कंदी आहियां त हीअ एज एन अवेयरनेस सेशन असांजो जेको आहे सो रहे प्रोग्राम, त जीअं असांजा जेके ॿुधंदड़ आहिनि, असांजे जेके ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि ताईं असां सुठी ॼाण मुहैया करे सघूं। विवर्स, उन खां अलावा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि लतीफ़ साहब, सो सदन खे मां भलीकार चवां थी। ठीकु आहियो, ख़ुशि आहियो अव्हां? अलाह जा वॾा एहसान। तव्हां लतीफ़ साहब सदाईं चवंदा आहियो ऐं चईंदा आहियो, ऐं अब्दुल लतीफ़। जी जी बिल्कुलु, अव्हां जो कंप्लीट नालो अब्दुल जेतिरी लतीफ़ आहे। निमाणाई हुजे, निवड़त हुजे, उहो वधीक, ऐं पाण त उहो ई आहे असांजो महिराण। ऐं सदाईं चवंदा आहियूं असांजो पंहिंजो घरु आहे। जेॾी महिल बि असांखे यादि कंदा आहिनि, असांखे ईअं कोन लॻंदो आहे त असीं कंहिं धारी जॻह ते वञूं था। असांजा मेला, असांजूं कचहरियूं, असांजा दर्द, असांजा ॾुख सभु असांजा हिकु जहिड़ा आहिनि, माना जेको आहे। त हाणे आउं इहो ई चाहींदुसि त प्रोग्राम जी तव्हां शुरूआति कई आहे, साईं तमामु मुदहिश शख़्सियत असांजी सिंध जो वॾो नालो आहे डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साईं जिन इजाज़त ॾियनि था। लतीफ़ साईं जो दर्द हिकिड़ो, लतीफ़ तव्हां असांजे दिलनि में ऐं सिंध में हिकिड़ो अहिड़ो नालो आहे जंहिंसां हर माण्हू मोहबत करे थो, डॉक्टर हुजे, इंजीनियर हुजे, आम माण्हू हुजे, ख़ुशी थींदी असांखे। महिरबानी। शाह साईं जो बैत आहे त संधियूं सूर करी न हियूं ॾुखे होत के, बज़ाहिर ससुई जेका आहे न उहा चए थी त संधियूं सूर करी न, जॾहिं पुनू जे पोयां निकिती आहे त हुनजो संद संद चए थी उहो त मुंहिंजो साणो आहे, पर मूंखे उन जी परवाह कोन्हे। संधियूं सूर करी न हियूं ॾुखे होत के, पर जेको मुंहिंजे हीअं में जेका पीड़ा आहे, जेका अंदरि आहे, जेको मुंहिंजो हीअं जो दर्द आहे न, उहो जेको आहे सो माना उहो बयानु करण खां ॿाहिरि आहे। पिरनि जे पाण ॾिना से सुते सुख न ॾीन, जे सुम्हणु चाहियां, सुकून वठणु चाहियां, पर पिरनि जा दर्द मूंखे सुम्हणु नथा ॾियनि, उहे सुते बि मूंखे जाॻाए था विझनि। हाणे चए थी वॾी ॻाल्हि आहे लतीफ़ साईं जी सिट, आख़िरी जॻह आहे, जे माण्हुनि खे मारीनि, सूरनि जी ॻाल्हि आहे न, चए थी जे माण्हुनि खे मारीनि आऊं तिन सूरनि खे सॾु करियां। माण्हू सूरनि खां भॼंदो आहे न, माण्हू जी आदत आहे हमेशह सूरनि खां भॼंदो आहे, पर ससी चए थी अचो, ऐं उन्हनि खे चए थी वाका करियो, सॾु पई करियां जेको आहे, जेके मारुनि खे आणीनि। मतिलबु हिकिड़ी दर्द जी जेका कैफ़ियत आहे, पोइ तव्हांजो हुजे, मुंहिंजो हुजे, या जेको आहे न, त दर्द त इंसान खे तव्हांखे ख़बर आहे त सफ़ा हुनजी भञी विझंदो आहे, टुटी टुटी विझंदो आहे, पर ससु चए थी टुटी न आहियां, इहे संद मुंहिंजा सूर था कनि, कुझु बि कनि था, पर मूंखे तड़प जेका हीअं जेको मुंहिंजो होतला ॾुके थो न, उन मूंखे मारे विधो आहे। सही पिया चओ। ऐं हूअं बि ससी हिकिड़ी वॾी इंस्पिरेशन आहे। ससी महिनत, जदोजहद ऐं न थकण जो हिकिड़ो किरदारु आहे जेको असांखे न थकणु सेखारे थो। अॻियां वधूं था प्रोग्राम जी तरफ़। डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अच्छा सर, असां मौसम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿार ऐं वॾी उमिरि जा उहे माण्हू जेके जल्दी सां इफेक्टेड थींदा आहिनि, सो कीअं स्टार्ट वठंदा प्रोग्राम जो? जी, असां छाकाणि शाह लतीफ़ असांजी बि अक़ीदत आहे त हिकिड़ो मरीज़नि जे लाइ हुंदो आहे, तूं हबीब, तूं तबीब, तूं दर्दनि जी दवा, जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा, साहिब ॾेज शिफ़ा मियां मरीज़नि खे। सो उन जी दुआ बि इहा आहे त शिफ़ा जेका आहे उहो हिकिड़ो वॾो माना रखे थो, उन में डॉक्टर बि अचनि था, तव्हांजो उहो सॼो माहौल अचे थो, तव्हांजो उहो जेको दिली ऐं जेका हिकिड़ी नेचर जी जेका कुवत आहे उन में बि शामिलु आहे। ॿियो हिकिड़ो बैत जेको असां पंहिंजे ॻोठ सुधार तारीख़ में शाह लतीफ़ खां ख़ान मोहम्मद पामर साहब असांजे बानी हो त महबती मेड़े ॻोठ ॿधजे हिकिड़ो, तनी जे वेढ़े पाणे ऐं सम्झां थो ही महिराण प्रोग्राम बि मूंखे करे करे लॻंदो आहे त हिते बि महबती मेड़े हिकिड़ो डिजिटल ॻोठ ठाहियो वियो आहे जेको इलेक्ट्रॉनिकली हर हंधि पहुचे थो, ऐं उहे ई कचहरियूं, उहे ई ॻाल्हियूं, उहे ई लतीफ़ जूं, उहे असांजे सिंध जे मसइलनि जूं, त आउं सम्झां थो त इहा हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हाणे अचूं था त जेके हिन वक़्तु मौसम तब्दील थिए पई, अक्टूबर खे असां सरोली जो मौसम चवंदा आहियूं, ऐं इहो मलेरिया सीज़न बि आहे,
यानी जेके मच्छर मींहं जे करे जुलाई अगस्त में असां वटि थींदा आहिनि उहे हिन वक़्तु पंहिंजे पूरी ताक़त सां मौजूदु हूंदा आहिनि। यानी उन्हनि जा जेके बच्चा आहिनि उहे बि वॾा थी वेंदा आहिनि, प्लस जिते जिते पाणी बीठल हूंदो आहे उते उन्हनि जा आना ऐं उन्हनि जा जेको बि कुदरती पैदाइश जो ज़रियो आहे त मलेरिया असां वटि हिकिड़ो आम आहे। पर आउं अॼु उन खे थोरो ॿिए नमूने सां पेश कयां थो, बुखार वारियूं बीमारियूं। जी हा, छाकाणि असां वटि आम माण्हू खे ख़बर कोन्हे, हाणे त मलेरिया टाइफाइड ॿुधाइनि था, पर आम तरह मरीज़ जेको वञे थो उहो चए थो साईं मूंखे बुखार आहे, मूंखे कल्ह बुखार आयो, मूंखे टियों ॾींहुं बुखार आयो, मूंखे तेज़ बुखार आहे, मूंखे सी सां बुखार अचे थो। त इहो बुखार अखर जेको आहे इन खे असांजी मेडिकल में असां फीवर था चऊं। हा हा, बिल्कुलु बिल्कुलु। मूं जॾहिं अॼु ॾिठो पिए त इहो फीवर अखर हिन ॿोली में किथां आयो, छाकाणि लतीफ़ियात बेसिकली ॿोली सां बि वॾो वास्तो रखे थो। हा हा, बिल्कुलु। त ख़बर इहा पई त इहो फायर मञा निकितल आहे। अच्छा, जेको अंग्रेज़ी में असां बाहि था चऊं, जंहिंमें हिकिड़ी गर्माइश निकिरे थी, उहो तब्दील थींदे थींदे ऐं जॾहिं हू यूनान खां पोइ वरी फ्रेंच ॿोली में आयो आहे ऐं के इन खे पायर चवनि था, इन जे करे असां वटि पैरेक्सिया बि अंग्रेज़ी में नालो चयो थो वञे, पैरेक्सिया ऑफ अननोन ओरिजिन, या जेको आहे असां वटि फीवर चइजे थो। त बेसिक मतिलबु आहे त तव्हां हिकिड़ी गर्माइश तव्हां में हिकिड़ी पैदा थिए थी ऐं इहो फायर जो हिकिड़ो जेको अंग्रेज़ी में असां आग चऊं या बाहि चऊं, उन मञा इहो अखर त जिस्म में हिकिड़े क़िस्म जी फीवर जेको आहे इन्फ्लेमेशन जे करे, चाहे उहा जरासीम जे करे हुजे, चाहे उहा ॿिए कंहिं सबब जे करे हुजे, जॾहिं जिस्म जो टेम्परेचर 98.6 कुदरती एवरेज हिकिड़ो टेम्परेचर कुदरत रखी छॾियो आहे, उन खां जेकॾहिं हेठि थिए थो तॾहिं बि तव्हांखे जेको हाइपोथर्मिया असां उनखे चऊं था, थधि लॻणु, जिस्म थधो थियणु, या वरी उन खां वधीक, त मलेरिया उन जो सभ खां वॾो काज़ आहे। ऐं असां चवंदासीं त मलेरिया जो इलाजु असां अॻे प्रोग्राम में बि डिस्कस कयो हो, पर हाणे ॿियो बुखारनि जो क़िस्म आहे जेके मलेरिया खां सवा थी सघनि था, यानी नॉन मलेरिया फीवर जेको आहे, जंहिं मंझि हिकिड़ो इहो इन्फ्लुएंज़ा या जंहिंखे असां कॉमन कोल्ड चऊं था, उहो बि तव्हांखे फुल बुखार त उन में कोन थो अचे, पर तंहिं हूंदे बि तव्हां फीवरिश या हिकिड़ो हल्को बुखार महसूसु कयो था। ऐं उन में जॾहिं बि के वायरल इन्फेक्शन थींदा आहिनि त बदन में सूरु तमामु घणो थींदो आहे। त जेकॾहिं तव्हांखे बुखार वांगुरु लॻे, यानी फीवर लाइक सिम्पटम हुजनि या फीवर हुजे, ऐं वरी तव्हांखे बदन में सूरु हुजे, त तव्हांजी जेका इमीडिएट डायग्नोसिस या मेडिकल जी जेका लाइन आहे त यू आर सफरिंग फ्रॉम वायरल इन्फेक्शन, वायरसिस ऐं बैक्टीरिया, पैरासाइट्स, इहे अहिड़ा आहिनि जेके आम अख सां ॾिसण में नथा अचनि। इन जे करे इन जे लाइ वरी थोरो साइंटिफिक नॉलेज खपे, कुझु लेबॉरेटरी सपोर्ट खपे, त हिकदमि कंहिं क्वालिफाइड डॉक्टर वटि, कंहिं वेझी अस्पताल वटि, अॼुकल्ह फ़ोन ऐं मोबाइल जा ज़रिया बि निकिरी चुका आहिनि, त उन्हनि सां बि राब्तो करे सघे थो। अगरि को बरसाति आहे, को सवारी जो को मसइलो आहे, त फीवर खे असांखे निगलेक्ट न करणु खपे। ऐं इहा बि रिसर्च आई आहे त दुनिया में घणे खां घणी फिज़िशियन विज़िट्स, यानी डॉक्टर वटि वञण जो सबबु बुखार आहे। लाज़मी आहे उहो तव्हांजे कम खे, तव्हांजी तालीम खे, तव्हांजे ख़र्च उन में वधे थो, ऐं उन खां सवाइ तव्हांजी क्वालिटी ऑफ लाइफ जेका आहे उहा ख़ुशी वारी जे बजाए हिकिड़ी बीमारी वारी ज़िंदगी। बिल्कुलु बिल्कुलु सही चओ पिया जी। ऐं उन खां अलावा हिन मौसम में जॾहिं बि मौसम तब्दील थींदी आहे, सियारे खां मुंद गर्मी जी तरफ़ वञी रही हूंदी आहे, या गर्मी खां जॾहिं मौसम चेंज थी सीअ जी तरफ़ असां वञी रहिया हूंदा आहियूं, त ॿार जल्दी सां इफेक्टेड थींदा आहिनि। ऐं जीअं त मां बार बार चवां पई त ॿारनि सां गॾोगॾु ॿार ऐं वॾी उमिरि जे माण्हू खे भेटियो बि वेंदो आहे, तो जल्दी सां जेकॾहिं हुननि ते का बीमारी हमिलो करे थी, त उन्हनि जे लाइ कीअं बचाव जा तरीक़ेकार आहिनि? असां वटि हिकिड़ो पब्लिक हेल्थ में स्कूल हेल्थ सर्विसिस प्रोग्राम जो कंसेप्ट आहे। सही। यानी जेको स्कूल एज जा ॿार आहिनि, यानी हिकिड़ा त आहिनि 5 सालनि जा जेके घर में अंदरि आहिनि, हाणे त अॼुकल्ह KG ऐं नर्सरी आहे,
मूं ॾिठा आहिनि त 3 सालनि जा ॿार बि या प्री प्राइमरी बि हिकिड़ो नालो जेको आहे सो अची वियो हलियो। त स्कूल हेल्थ ते असांजो ध्यानु, चाहे असांजो जेको ओवरऑल हेल्थ सिस्टम आहे उहो बि एडल्ट या जेको आम जनरल केयर ॾांहुं उनजो ज़्यादा ध्यानु आहे। त स्कूल हेल्थ जे लाइ जेको असांखे इहो ध्यानु ॾियणो आहे त उते जेके ॿार वञनि था, छाकाणि उते घटि मां घटि 6-7 कलाक हू हिकिड़े ख़ासि एटमॉस्फेयर में रहनि था या उन्हनि में रहनि था। त उते सभ खां पहिरियों त आहे त उते जी जीअं सफ़ाई ऐं उते जी कुशादगी, ॿ शयूं, यानी अहिड़ा स्कूल बि न हुजनि जिते ॿार हिक ॿिए सां सथिया पिया हुजनि ताकि हुननि खे हिकिड़ी फिज़िकल ग्रोथ जेका आहे सा उहो मिले। ॿियो असां वटि हिकिड़ो 3 क़िस्म जूं बेंचिस जी रिकमेंडेशन। अच्छा सर, उन जे लाइ जेके बि टर्म्स यूज़ थियनि था पाण डिस्कस कंदासीं ऐं फर्दर यकीनन अव्हांखे टाइम ॾींदासीं, चाहींदासीं त अव्हां डिस्कस करियो ऐं प्रॉपर तरीक़े सां असांजे व्यूवर्स ताईं सही ॼाण रसे। व्यूवर्स, वक़्तु साही जो थी वियो आहे, असां साही जी तरफ़ वधंदासीं ऐं नंढो ब्रेक आहे, सो स्टे ट्यून्ड, वी आर जस्ट कमिंग बैक। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवंदसि तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह जो वक़्तु आहे, सूमर जो ॾिहाड़ो आहे, अगेन सेम रूटीन, हिकु ॿ ॾींहं यकीनन मोकल जो मिलियो हूंदो, असां सभिनीनि खे थोरो रेस्ट मिलियो हूंदो ऐं कुझु अहिड़ा असांजा कमकार हूंदा आहिनि, उहे माण्हू जेके अच्छा डॉक्टरेट फील्ड सां जेके वाबस्तगी रखनि था, उन्हनि जी का बि ख़ासि मोकल कोन हूंदी आहे। अव्हां उन पेशे में आहियो जंहिंमें अव्हां इंसाननि जी, आम माण्हू जी ख़िदमत करियो था, त माना मूंखे नथो लॻे त छुटीअ जो घणो कॉन्सेप्ट त मौजूदु आहे। एमरजेंसी कॉल अचे थी, अव्हांजा पेशेंट सां ॻाल्हाईंदा, पोइ बि अव्हांखे टाइम कढणो आहे। त कुझु अहिड़ा पेशेंट आहिनि जिते तव्हांखे माना पंहिंजी पूरी ज़िंदगी तव्हां वक़्फ़ु करियो था ऐं सुहिणे नमूने सां चाहियो था त अव्हां पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियो। त बेसिकली अव्हां हिन समाज में एज़ अ हीरो पंहिंजो किरदारु अदा करियो पिया। ऐं उहे माण्हू जेके मुख़्तलिफ़ कमकार आहिनि, यकीनन मुख़्तलिफ़ जॉब्स आहिनि, वरी विच में को ॾींहुं रेस्ट मिले थो ऐं असांजो इंसानी ज़हन बि थकिजो पवे। असांखे माना रेस्ट तमामु ज़रूरी आहे, असांखे हिकु ॾींहुं ज़रूरु उहो खपे जंहिंमें असां पंहिंजे पाण खे वक़्तु ॾियूं। त उहो जेको ब्रेक हूंदो आहे उन खां पोइ वरी अगेन, यानी आचर जो ॾींहुं कल्ह जो जेको गुज़रियो, वरी उन में जेको ब्रेक थियो, उन खां पोइ वरी सूमर जे ॾिहाड़े ते अगेन मूंखे लॻे थो त इहो ॾींहुं जेको हूंदो आहे किन माण्हुनि जे लाइ तमामु घणो सुस्ती जो सबबु बणिजंदो आहे, छाकाणि त पोयां रेस्ट खां पोइ वरी कमकार जेको थींदो आहे उन में सुस्ती बि थींदी आहे। पर उहे माण्हू जेके उन रेस्ट खां पोइ वरी एनर्जेटिक वे सां कमकार कंदा आहिनि, त उन्हनि जे लाइ जो ॾींहुं ॾाढो सुठो आहे, ॾाढो ख़ासि आहे, ॾाढो बेस्ट आहे। ऐं प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधूं था। डॉक्टर हुसैन बख़्श कोलाची साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अब्दुल लतीफ़ असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं अब्दुल लतीफ़ साहिब सां बि खोड़ सारियूं कचहरियूं थींदियूं, पर ॻाल्हि विच में असां छॾी आहे। सो कुझु 3 टर्म्स तव्हां ॿुधाइण वारा हुया, इनखे एक्सप्लेन करण वारा हुया। जी, स्कूल हेल्थ जी या स्कूल जी सिहत जो प्रोग्राम असां वटि एतिरो तवजह जो न आहे ऐं असांजा डॉक्टर, असांजी हुकूमत, असांजो मीडिया बि ॿियनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाए थो, पर असांजे जेके स्कूल आहिनि सिंध में तव्हां ॾिसो त 40,000 जे क़रीब स्कूल आहे। सही पिया चओ। अगरि उन्हनि में 20 ॿार बि आहिनि त इहो तइदादु वञी लखनि जो थींदो ऐं उहे ॿार आहिनि जेके स्कूल जे अंदरि 7-8 कलाक जेको आहे सो वेहनि था। त पहिरीं त हुननि जे लाइ जेको स्कूल जी बिल्डिंग आहे उहा एॾी मुनासिबु हुजे, कुशादी हुजे, जंहिंमें रोशनी, हवा, सफ़ाई ऐं उन जा वॉशरूम, उन्हनि में हिकिड़ो रेगुलर पाणी जो ऐं सफ़ाई जो ऐं डिसइंफेक्शन जो या इन्फेक्शन कंट्रोल जो ऐं ख़ासि तौर ते हैंड वॉशिंग जे लाइ आउं चवंदो आहियां त साबुण खां वधीक पाणी ऐं साबुण जेकॾहिं तव्हां वटि मौजूदु आहे त तव्हांजी हेल्थ हमेशह जे लाइ बहितर खां बहितर थींदी ऐं न रुॻो अव्हां जी थींदी पर पूरी कम्यूनिटी जी थींदी, छाकाणि जरासीम खे जेतिरो साबुण रोके सघे थो ओतिरो शायदि तव्हांजी वैक्सीन बि न रोके सघे। ऐं मूंखे यादि आहे त का अफ्रीका जी हिकिड़ी PhD आहे जंहिंजो साबुण ऐं उन सिहत ते PhD कयल आहे ऐं हू तक़रीबन 2 करोड़ माण्हुनि ताईं इहो पंहिंजो पैगाम अफ्रीका में पहुचाए चुकी आहे त साबुण खे तव्हां सिहत जो हिकिड़ो ज़रियो सम्झो, सफ़ाई जो ज़रियो सम्झो, हाइजन जो, ऐं इट इज़ लो कास्ट। ऐं कोन चाहियां तव्हां महांगा साबुण वठो
ऐं इहो हर हंधि अवेलेबल आहे। तंहिंजे करे हैंड वॉशिंग फैसिलिटी ऐं उस्तादनि खे बि खपे त पाण बि पंहिंजा जॾहिं स्कूल में वञनि पढ़ाई खां पोइ क्लास वठण खां पोइ जेतिरो थी सघे ओतिरो हैंड वॉश कनि। अच्छा, ॿियो आहे त छाकाणि हू 6, 7, 8 कलाक वेहनि था ऐं हुननि जी जेका जिस्मानी ग्रोथ आहे उन जे लाइ जेका सीटिंग अरेंजमेंट आहे उन लाइ असां टर्म आहिनि, हिकिड़ी 0 डेस्क थींदी आहे, हिकिड़ी माइनस थींदी आहे ऐं हिकिड़ी प्लस थींदी आहे। ऐं उन जो तव्हां इन में जा मिसाल लॻायो त जेकॾहिं तव्हां झुकी था वेहो सही सही त तव्हां ईअं सम्झो तव्हां प्लस डेस्क ॾांहुं आहियो, पर जेकॾहिं तव्हां बिल्कुलु पोइते था थी वेहो त तव्हां जहिड़ो कर 0 डेस्क वारे पासे आहियो। पर माइनस डेस्क जो मतिलबु आहे इन जे विच में बिल्कुलु तव्हां आराम सां ऐं तव्हांजी किताब ते लिखण ते बिल्कुलु हिकिड़ी नज़र जेका पहुची सघे त उहे असांखे कोशिशि करे उन सीटिंग ऐं अगरि उहे बेंचूं वग़ैरह उन्हनि खे पोयां बैक सीट कोन्हे, ख़ासि तौर ते ॿारहाड़ी में असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं तॾहिं उन्हनि खे का पोयां रेस्ट कोन्हे, त इहे असांखे फर्नीचर खे थोरो नए नमूने सां ऐं सिहत जे हिसाब सां छाकाणि त हुन में हिकिड़ी कंटिन्यूटी आहे। तव्हां सही चओ पिया, ॿार जी हेल्थ ते असरु पवे थो, सही प्रॉपर वेहण ऐं प्रॉपर कंसंट्रेशन जे लाइ उहा प्रॉपर सेटिंग ऐं ख़ासि तौर ते करंघे जो हॾो ऐं उनजी बॉडी जी बनावट ऐं ख़ूबसूरती जेका आहे उन मंझि बि इन फर्नीचर ऐं सीटिंग अरेंजमेंट जो हिकिड़ो लाइफ लॉन्ग इम्पैक्ट आहे। नो डाउट नो डाउट। अच्छा सर, पाण वधीक कंटिन्यू करियूं था। अब्दुल लतीफ़ साहब असां वटि मौजूदु आहिनि ऐं मौसम जॾहिं मटिजे थी, सर निसरिया ऐं पोइ वरी लतीफ़ साईं सुर सामुंडी में कीअं बयानु करे थो, थोरो जेकॾहिं सुर सामुंडी ॾिसंदासीं त मुंहिंजे ख़्याल सां प्रोग्राम में अञा ख़ूबसूरती वधीक अची वेंदी। सुर सामुंडी वाकई लतीफ़ साईं जो वणजारियो जेको सफ़र ते उसे थो, सही सही, ऐं सॼो सॼो साल कॾहिं कॾहिं त हुनखे एॾो वधीक टाइम लॻी वेंदो आहे जो जॾहिं हुनजो ॿियनि जेके वणजारियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जा घर वारा उनजा वर मोटी ईंदा आहिनि, पर के अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके वीचारियूं इंतज़ार जी कैफ़ियत में हूंदियूं आहिनि। पोइ जॾहिं लतीफ़ साईं जेको मंज़र छिके थो सुर सामुंडी जो, सही ख़ासि करे जॾहिं हुननि जी रवानगी थिए थी त लतीफ़ चए थो सही जोबन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया, वणजारी जो जोबन आहे, उनमें जुदाई थिए पई, अखियुनि सां हू ॾिसे पई त लतीफ़ साईं उहा मंज़र कशी करे थो त सही जोबन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया, रुआं रह न सुपरी आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चीअं वियो वणजारो ओए रे। मुंहिंजी हिकु न ॿुधई, हिकु न मञई, मुंहिंजी अमड़ मूं ॾाढा वस कया, मूं पंहिंजे तरफ़ां घटायो कोन, उलूरण न ॾे वर विधाई वंझ खे, ॿेड़ीअ में या ॿध बि आहे जे रसे में जॾहिं त उहा हुनखे उतां खोलण नथी ॾे, छो ॾिसे थी हाणे वणजारो वञण वारो आहे, रहंदो बि कोन को, पर वरी बि हिकिड़ी मिनत जेका आहे हुनखे उहा थी करे त उलूरण न ॾे वर विधाई वंझ खे, जेको हलाइण वारो वंझ आहे उनखे वंझ खे भाकुर पाए बीह रही आहे त तोखे हितां चुरण कोन ॾींदुसि। रह जो की रातड़ी भला वञी थो नथो तरसी, भला एतिरो त मुंहिंजो आहे हिकिड़ी राति त मूंखे ॾेई सघींदो न तूं, उलूरण न ॾे वर विधाई वंझ खे, रह जो की रातड़ी लालण मूं लाइ वञ म फोड़ाए एॾे सफ़र सुपरी, तूं एॾे सफ़र ते वञी थो, मूंखां महिरबानी करे मूंखां जुदा थी मूंखे छॾे, मूंखे अकेलो करे न वञ जेको आहे। पोइ लतीफ़ साईं जो सॼो सुर आहे, हुनजी कैफ़ियत आहे, जुदाई आहे, वरी जॾहिं अचण जा ॾींहं था वरनि ऐं त पोइ जॾहिं मौसमूं मटिजनि थियूं, तव्हां मौसमनि जो ज़िक्र कयो आहे ख़ासि करे, त पोइ वरी उहे शयूं यादि थी ॾियारे त मौसमूं पंहिंजी जेका आहे उहे औकात पंहिंजी कोन विसरी वियूं आहिनि, जिन शयूं जेके पंहिंजे टाइम ते निकिरनि पियूं उहे पंहिंजे टाइम ते निकिरनि पियूं, पर जे न वरियो आहे त मुंहिंजो वणजारो न वरियो आहे। सर निसरिया पांद उतर लॻा आओ फिरी, मूं तो कारण कांद सहसे सुखाऊं कयूं। इंसान जॾहिं मजबूर हूंदो आहे पोइ बासूं बासींदो आहे, सुखाऊं ॾींदो आहे त मुंहिंजो ख़ैर सां घर मोटी अचे, ऐं हीअ बि कंदुसि, हीअ बि कंदुसि, हीअ बि कंदुसि, हीअ बि कंदुसि, या सर लोहीड़िया ॻभा कुसर निसरिया
तो की विसरिया ढोलिया ॾींहं अचण जा जेको आहे सो हर शइ पंहिंजी अची वई सभु थी वियो पोइ तो की विसारे छॾियो जेको आहे सो आयल ढोले साण जे अचे त जहिड़ा आयल पंहिंजी माउ खे आयल ढोले साण जे अचे त जहिड़ा हाणे ॾिसजां जे अचे त पोइ ॾिस मुंहिंजो हुन सां जहिड़ो जेको सो आयल ढोले साण जे अचे त जहिड़ा ॿाहिरि लाथई घणा मुसी घारे तोरड़ा एॾो सफ़र सॼो सालनि जा साल ॿाहिरि आयो मूंखे त के पल बि बस नसीब थिया या वरी जेको इंतज़ार जी कैफ़ियत में हाणे उहो इंतज़ार जी कैफ़ियत थी वई आहे सख़्तु सियारा मोटी आया आहिनि वणजारो अञा न वरियो आहे पंहिंजे घर जा हालात ॾिसे थी उन्हनि ते नज़र विझे थी लतीफ़ गवाही थो ॾे इंसान ॾिसो इंसान जी कैफ़ियत आहे त सभ खां पहिरीं इंसान खे जेको तंग कंदो आहे न उहा बुख तंग कंदी आहे बुख जेका आहे न जे पेट भरियल हूंदो आहे तव्हांखे दुनिया जी हर ॻाल्हि बि वणंदी आहे हर शइ में तव्हांखे ख़ुशी महसूस थींदी आहे उन खां पोइ जेको आहे ॿियूं कैफ़ियतूं तव्हांजूं जेके आहिनि त हाणे वणजारी थी चए त असां उधारा आणे आवंग चाढ़िया तूं त न मोटे पोइ असां छा कयो कूत जेको खाइण जो आहे उहो उधारो सुधारो वठी बि असां वक़्तु पंहिंजो गुज़ारियो उहो गुज़र करे वियासीं हलिया असां उधारा आणे आवंग चाढ़िया हाणे ॿी सिट लतीफ़ थो चए त मोह ॾेई मूं आया मोह ॾेई मूं आया समा सियारा सी जो पंहिंजो जोबन ऐं तूं न पियो मोटी मोह ॾेई मूं आया समा सियारा हाणे वणजारी जी कैफ़ियत जेका लतीफ़ थो बयानु करे त उहा बयानु करण खां तमामु मां चवंदो आहियां कंहिं इंसान में ताक़त कोन्हे लतीफ़ जी उहा कैफ़ियत बयानु करे सघे जेका हुन वणजारी लाइ चई आहे इंतज़ारी कैफ़ियत में त उभरनि सीकारा पसियो वर ॿियनि जा जॾहिं ॿियनि जा वर थी ॾिसां उहे पंहिंजे वरनि सां थियूं घुमनि घरनि में ख़ुशि पंहिंजे वरनि सां वेठियूं आहिनि थियूं तूं अञा न आयो आहीं त पोइ उभरनि सीकारा पसियो वर ॿियनि जा सही ऐं उहा कैफ़ियत वाकई उन कैफ़ियत खे इज़ीली उहो बयानु नथो करे सघिजे तव्हां बिल्कुलु माना उभरनि सीकर हाणे उहा त उनखे ख़बर आहे जंहिं ते कैफ़ियत गुज़रे पई न सही असां त मिसाल ॾिसो कॾहिं कॾहिं कंहिंखे का तकलीफ़ फलाणे खे फलाणी तकलीफ़ पर जंहिं ते जेका गुज़रे थी उहा उनखे ख़बर पई थी त कहिड़ी क़यामत में पियो गुज़रे जिथे बाहि भरे उहा जाइ जले ईअं चयो वेंदो आहे न सो बिल्कुलु बिल्कुलु अवां सही चई रहिया ॾिसो ही वरी ही ॾिसो न केरु हुनखे मारे थो न को विड़े थो न को हुनखे ज़ख़्म आहे न को अहिड़ो को दर्द त आहे कोन पर वणजारे जे मेलाप जी कैफ़ियत बिल्कुलु 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 ॾाढो ख़ूबसूरत सुर आहे ऐं हिकु हिकु सिट ॾाढी ख़ूबसूरत आहे हिकु हिकु सिट में जहिड़े वरी तव्हां तरीक़े सां एक्सप्लेन कंदा आहियो त ॿुधंदे बि हमेशह सुठो लॻंदो आहे इहो ॻाल्हि इज़ीली ॾाढी सम्झ में बि ईंदी आहे सो लतीफ़ साईं जी शाइरी हूअं बि चयो वेंदो आहे त ॾाढी ॾुखी आहे सम्झण खां कुझु पोइट्रीज़ अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हां इज़ीली हाणे हिते थोरो मुंहिंजो इख़्तिलाफ़ आहे असां ॾिसो न असां हरूभरू चवंदा आहियूं लतीफ़ खे सम्झणु ॾुखियो आहे बाबा तव्हां उन शइ में लहो त सही बिल्कुलु बिल्कुलु तव्हां घिड़ो त सही तव्हां हुनखे पढ़ो त सही त आउं सभिनी खे चवंदो आहियां त तव्हां लतीफ़ खे जॾहिं पढ़ंदो त लतीफ़ तव्हांखे पाण छिकींदो तव्हांखे छॾींदो कोन छो तव्हांजो तजसुस वधंदो हाणे अॻियां लतीफ़ छा थो चए अॻियां लतीफ़ छा थो चए अॻियां लतीफ़ छा थो चए ऐं लतीफ़ उहा जेका रिदम ठही वेंदी आहे न त उन रिदम सां उहो बेत वरी पोइ ज़बान ते बची वेंदो आहे ज़बान ते बची वेंदो आहे लतीफ़ जी सदाई जेको आहे न सदाई हाणे अक्सर हिकिड़ो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो ॾुख थींदो आहे जेको तेको बेत खणी लतीफ़ जे खाते में त आउं चयो लतीफ़ साईं कहिड़ो त ॾोह कयो आहे सही जो तव्हां जेको बि बेत जितां तव्हांखे नज़र थो अचे उहो तव्हां लतीफ़ जे खाते में था लतीफ़ खे तव्हां पढ़ो लतीफ़ जी पहिरीं सिट जेका आहे न उहा मौज़ू हूंदी आहे लतीफ़ जी पहिरीं सिट जेका आहे उहा मौज़ू हूंदी आहे जीअं साथियुनि करियो सॾड़ा लक चढ़ियो ऋण रोए साथियुनि खे सॾड़ा थी करे जबल ते थी चढ़े भते थी चढ़े वारो करियो वाका पई करे साथियुनि करियो सॾड़ा लक चढ़ियो ऋण रोए हाणे पहिरीं इहो मौज़ू आहे त हू पंहिंजा सॼण पई सारे पोइ उनजी डिटेल लतीफ़ थो ॿुधाए तफ़सील थो ॿुधाए त पोइ छा थो थिए चए थो हींअरो कची तंद जी छिॼो छिॼो पोइ लतीफ़ साईं पोइ को इन जो इलाज पोइ लतीफ़ टी सिट में रिज़ल्ट थो ॾे तव्हांखे
त को ॻंढींदड़ होए त पिरत पुराणी न थिए, को ॻंढींदड़ होए त पिरत पुराणी न थिए। तव्हांजे सॾ में केरु सॾ ॾियण वारो हुजे, तव्हां सां को ॻंढण वारो हुजे बिल्कुलु त पिरत पुराणी तव्हांजी कतई न थींदी। तव्हांखे उहो ई पंहिंजी जेको आहे न पंहिंजो सॾ में सॾ जॾहिं मिलंदो तव्हांजी कैफ़ियत उहा थींदी जो तव्हां कॾहिं पाण खे अकेलो महसूस वाह, ख़ूबसूरत, इलाही ख़ूबसूरत, इंतिहाई ख़ूबसूरत। ऐं हूअं बि तव्हां बिल्कुलु सही चई रहिया आहियो, इन ॻाल्हि ते आउं इतफ़ाक़ी राय रखां थी, छाकाणि त असां जेकॾहिं कोई बैत खणूं था त उनजी तशरीह बि मौजूदु आहे ऐं लतीफ़ साईं जो जेकॾहिं रिसालो खणूं था त पोइ प्रॉपर तरीक़े सां टाइम पर इहा शइ तव्हां नोट कयो, जॾहिं बि लतीफ़ पढ़ंदो न तव्हां पहिरीं सिट पढ़जो त लतीफ़ छा उनमें मौज़ू थो ॾे, सही, ॿी सिट में उनजी डिटेल थो ॿुधाए, टी सिट में लतीफ़ तव्हांखे उनजो आंसर ॾिए थो। हा बिल्कुलु, इहा ई लतीफ़ इहो ई कमाल आहे न, इहो ई कमाल आहे पंहिंजी ॿोली। या हरू भरू घणा असांजा दोस्त जेका आहिनि उहे चवनि न साईं ही लफ़्ज़ ही कोन्हे, ही लफ़्ज़ ही कोन्हे, या लतीफ़ अक्सर करे लाड़े जा लफ़्ज़ आहिनि ही, तव्हांखे ख़बर कोन्हे। बाबा लतीफ़ जो रहण करण सॼो भला मटियारी या हालाको हैदराबाद इहा त ॻाल्हि त साॻी आहे न, ॿोली असांजी जेका आम असीं ॻाल्हाईंदा आहियूं उहा ई आहे। पर लतीफ़ जा जीत गस पंध सिर्फ़ लाड़ न रहिया पर हर जाइ जो हुन सफ़र कयो आहे, जिते हुनखे जेका शइ ॾिसण लाइ पई आहे पोइ उते रहियो आहे त उन्हनि जी ॿोली में उहो रंग जी उन्हनि उहे ॿोली लफ़्ज़ बिल्कुलु ॻाल्हाया आहिनि। पर हाणे जेकॾहिं असीं हिकिड़ो स्टैम्प हणी किथे वेही रहूं त बाबा इहो लफ़्ज़ ईअं न आहे, हीअं आहे, या उनखे हरू भरू वेही हिकिड़ो माण्हू ज़िद करे, तव्हांजो ज़मीर तव्हांजी दिलि छा थी चए, तव्हां कहिड़े लफ़्ज़ ते डिस्प्यूट करण छो असीं कंहिं शइ खे डिस्प्यूट करियो। अवल त पहिरीं तव्हां लतीफ़ जी ॿोली सुञाणो, सिट सां मिलाए उनजी तरतीब कढो, जे अञा बि तव्हां मुतमिन नथा थियो न त पोइ डिस्प्यूट छा जो आहे। तव्हांखे जी सम्झ में अचे थो तव्हां पंहिंजो मतिलबु सम्झी पढ़ो, मूंखे जेको मुंहिंजो मतिलबु सम्झ में ईंदो तव्हां उहो पढ़ंदो। सही, ऐं बेसिकली जेको गस आहे, जेका वाट मिले थी, जेको सबक़ मिले थो उनखे ई पिराइण, उनखे ई सम्झण मेन मक़सदु हुअणु खपे। ऐं ॿी ॻाल्हि त ॿोलीअ ते हमेशह बहस रहियो आहे, इहे बहस मोबाइल सां थींदा रहिया आहिनि। हाणे तव्हां हैरत जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, कल्ह ईअं ई मतिलबु फेसबुक कंदे पोइ लतीफ़ साईं जेके लतीफ़ के माना ईअं लिखियो, उहो बैत जेको लिखियईं, जो से लोड़ाऊ थिया जिनी भर रहन त मारू मंझि थरन रही रहंदा केतिरो। हाणे उहो तशरीह में लिखे थो त मारवी शर्माए उमिरि खे थी चए, यार शर्माए मारवी माण्हू कंहिंखां आहे, शर्माइण जी त हिते कैफ़ियत जो माना मक़सद ई कोन्हे, बिल्कुलु न, बिल्कुलु न, हिते ॾुख जो मक़ाम आहे। त जेके असां जिन जे आसिरे रहूं था, जिन ते असांजो तकियो आहे, जिन ते असांजो भरोसो आहे, जे उहे ई सुभाणे असांखे असां सां विढ़नि, असांजो इंसाफ़ न कनि, असां सां ज़्यादती कनि त पोइ मारू मंझि थरनि रही रहंदा केतिरो केॾो ॾुख जी ॻाल्हि आहे। बाबा हिन में शर्माइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे, शर्माए तरह जॾहिं उमिरि हुनजो मंगेतर हुजे, हुनजो माइट हुजे त पोइ ॻाल्हि सम्झ में अचे थी। त इहे जेके असां पंहिंजे तरफ़ां हिकिड़ियूं शयूं ठाहींदा आहियूं त पोइ कॾहिं कॾहिं ॾुख थींदो आहे त हीअ माना इहे शयूं जेको आहे न जे नथी अचे, मूंखे ॾिसो कई शयूं मूंखे न सम्झ में ईंदियूं आहिनि, ऐं पुछण में अॼु ॾींहं ताईं ॿाहिरि बि कोन सम्झंदो आहियां। ऐं न कॾहिं तव्हां बि ॾिसो एतिरा दफ़ा अचणो आहे, कॾहिं आउं दावा न कई आहे त बाबा को मूंखे लतीफ़ जी ॼाण आहे। बाबा आउं पाण सिखां पियो, जेसिताईं इंसान जी हयाती आहे न त कॾहिं कॾहिं चोथे दर्जे जो ॿार बि तव्हांखे अहिड़ो लफ़्ज़ सर अहिड़ी शइ तव्हांखे ॿुधाए छॾींदो आहे जेको तव्हांजा कन मां ज़ूज़र निकिरी वेंदा आहिनि कहिड़ी ॻाल्हि पियो करे, जेका मूं एतिरी उमिरि में जेका मूं कॾहिं बि कोन। इहा तव्हांजी ख़ूबसूरती आहे ऐं यकीनन हिकिड़ो इल्म फ़हम वारो इंसानु ईअं ई हूंदो आहे। ऐं इल्मु त हिकिड़ो गहरो दरिया आहे, हिकिड़ो गहरो समुंड आहे जंहिंमें इंसानु जेतिरा मणिया चूंडे सघे ओतिरा मणिया इंसानु चूंडे थो, ओतिरो इल्मु तव्हां सम्झो था, ॼाणो था। ऐं इल्मु हमेशह किथे बि फुल स्टॉप तव्हांखे नथो सेखारे, हर शइ तव्हांखे सॼी ज़िंदगी सिखणी आहे, उनखे इनहेंस करिणो आहे, उनखे ख़ूबसूरत बणाइणो आहे, इहो ई इल्मु आहे ऐं इहा ई इल्म जी बि ख़ूबसूरती आहे। अच्छा, डॉक्टर हुसैन बख़्श कोलाची साहिब जिन जी तरफ़ सां वधूं था ऐं फीवर जी ॻाल्हि अव्हां करियो पिया, स्कूल्स जी ॻाल्हि करियो पिया, जेके टर्म्स अव्हां जी डॉक्टरेट लैंग्वेज में यूज़ थियनि था उन्हनि खे खोले अव्हां सम्झायो पिया। ऐं मौसम जीअं तब्दील थिए बि त आउं चाहींदसि त थोरो अव्हां ॿुधाईंदा हलिजो त कीअं परहेज़ कजे। ऐं अव्हां ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत सर ॻाल्हि कई त जेको फीवर थिए थो हिन मौसम में स्पेशली उनखे आम न वठो, कंहिं डॉक्टर सां ज़रूरु तव्हां रिकमेंड कयो ऐं प्रॉपर तरीक़े सां तव्हां पंहिंजो इलाजु करायो। जी बिल्कुलु सही आहे। ऐं ॿियो इहो आहे त जंहिंखे असां इन्फ्लुएंज़ा वायरस चवंदा आहियूं उनजी वैक्सीन बि हिकिड़ी हूंदी आहे जेका
असां अक्टूबर में जेके एडल्ट आहिनि उन्हनि खे रिकमेंड कंदा आहियूं, ख़ासि तौर ते जेके सफ़र में माण्हू आहिनि या के ॿाहिरिनि मुल्कनि न वञनि था या कंहिं ॿिए हंधि वञनि था, त हर साल उहा, छाकाणि हर साल वायरस थोरो चेंज थींदो आहे, उन में शिफ्टिंग या चेंज थींदी आहे, म्यूटेशन थींदी आहे, त हिन साल जी जेका वैक्सीन आहे उहा पंहिंजे वेझे डॉक्टर, मेडिकल स्टोर उन सां मशवरो कराए उहा पूरे साल जे लाइ उन्हनि खे नज़ले ज़ुकाम खां ऐं उन्हनि खे ॿियनि वायरल बीमारियुनि खां बि बचाईंदी। त असां स्कूल जे हेडमास्टरनि खे ऐं उन्हनि खे बि गुज़ारिश कयूं, ख़ासि तौर ते जेके कॉलेज लेवल जा, मैट्रिक लेवल जा शागिर्द आहिनि ऐं ख़ुदि उस्ताद आहिनि, ताकी छा आहे त असांजे जेको स्कूलनि में तालीम जे पोइते रहण जो हिकिड़ो सबबु आहे सिकनेस एब्सेंटिज़म। ॿार बीमार आहे, क्लास में कोन वियो, उन ॾींहुं को ज़रूरी लेक्चर या सबक़ु वठिणो हो उहो कोन वठी सघियो, ऐं अहिड़े नमूने सां जेकॾहिं 4-5 ॾींहं हू जेकॾहिं न वियो आहे त हुनजो हिकिड़ो सेशन ज़रे घटि मिस थी थो वञे, त असां उन खां बि बचाए सघूं था। ऐं ॿियो इहो आहे त जेके वैक्सीन चिल्ड्रेन जूं आहिनि, अगरि उहे न लॻल आहिनि, जेके असांजे नंढड़नि ॿारनि खे 2 सालनि जे अंदरि लॻणु खपनि, 5 सालनि ताईं लॻणु खपनि, पर जेकॾहिं इतफ़ाक़ सां उहे जंहिंमें ख़ासि तौर ते उरड़ी जी वैक्सीन जेका आहे। सही। अच्छा सर, वैक्सीन ते फर्दर पाण कंटिन्यू करियूं था, वक़्तु साही जो थी वियो आहे, व्यूअर्स असां साही जी तरफ़ वधंदासीं, सो काॾे न वञिजो ऐं असां जल्दी सां वरी कंटिन्यू कयूं था जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवंदसि तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। अच्छा, कॾहिं तव्हां पेरेंट्स आहियो, कॾहिं अव्हां सोचियो आहे थी सघे थो हिन वक़्तु काफ़ी सारा पेरेंट्स असांखे ॾाढो गौर सां तवजो सां ॿुधी रहिया हुजनि त हिन प्रोग्राम में ॿारनि जी हेल्थ जे हवाले सां ॻाल्हायो वञे पियो, मौसम चेंज थिए पई, ॿार जी केयर कीअं कयूं, स्कूल ॿार वञी रहिया आहिनि, जल्दी सां बीमार थी पवंदा आहिनि, असांजो ॿार जल्दी सां वकुड़जी वेंदो आहे, जीअं मौसम चेंज थिए थी त बीमार थी पवे थो, ऐं कमज़ोर ॿार आहे, त तव्हां थी सघे थो थोरो कॉन्शियसनेस सां वेठा हुजो ऐं असांजे प्रोग्राम खे प्रॉपर तरीक़े सां ॿुधंदा हुजो। त समटाइम्स तव्हांजे माइंड में छा ईअं क्लिक थियो आहे त असांजे स्कूल में बि हिकिड़ो हेल्थ केयर जे लाइ हिकिड़ो को अहिड़ो सेशन हुअणु खपे जंहिंमें प्रॉपर तरीक़े सां ॿार खे नॉलेज फ़राहम कई वञे, छाकाणि त ॿार खे जेकॾहिं सही तरीक़े सां अवेयर कयो वेंदो स्टार्टिंग खां, त उहे ॿार पूरी ज़िंदगी उन्हनि जे माइंड में हिकु शइ सेट थी वेंदी त सिहत ख़ुदा ताला जी तरफ़ खां ॾिनल हिकु नेमत आहे जंहिंजी हिफ़ाज़त असांखे पाण करणी आहे। त इहा ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल सां चवणु बिल्कुलु ठीकु रहंदी, बिल्कुलु सही रहंदी त मेडिकल डॉक्टर जेको आहे सो स्कूल में हुजणु तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे। सो असांजी जेका गवर्नमेंट आहे, सिंध गवर्नमेंट आहे, उनखे बि रिक्वेस्ट आहे त इन तरह जो बि कुझु इक़्तदामात इन तरह जा बि जेकॾहिं वरिता वेंदा त हिकु बहितर मुआशिरो तॾहिं ई अॾचंदो आहे जिते बहितर सिहत हुजे ऐं तालीम जा इदारा बहितर हुजनि। ऐं टियों जेको मेन फैक्टर हूंदो आहे, जेका अहम ॻाल्हि हूंदी आहे त असां वटि ट्रांसपोर्टेशन बहितर हुजे। त इहे टई जेकॾहिं कंहिं बि समाज में इहे शयूं प्रॉपर तरीक़े सां कमु कनि पियूं, उन्हनि खे मज़बूत बणायो वियो आहे त उहो मुआशिरो ॾाढो स्ट्रॉन्ग हूंदो आहे। अच्छा सर, अव्हां प्लीज़ कंटिन्यू कजो ऐं इन हवाले सां बि तव्हां कुझु ऐड कजो। छाकाणि त असां अॼु ॿारनि ऐं शागिर्दनि ॿिन्ही खे गॾाए छॾियो आहे ऐं मेडिकल जा शागिर्दनि जी टेस्ट बि 19 तारीख़ ते सिंध में दोबारा थिए पई। ऐं उन में 40,000 शागिर्द जेके आहिनि उहे चइनि सेंटरनि में कराची, हैदराबाद, नवाबशाह ऐं लाड़काणो में वरी वेंदा। त असां उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त छाकाणि थी दोबारा टेस्ट थिए पई त उन्हनि खे जेकी कुझु इंटर में फर्स्ट ईयर में ऐं उन्हनि जे पंहिंजी तयारी में जेकी कुझु नोट्स हुआ त उन खे थोरो 5 ॾींहंनि जे साइकिल में या 5 ॾींहंनि जे टाइम टेबल में तब्दील करे रोज़ हिकिड़े सब्जेक्ट खे पढ़नि ऐं उन जा MCQ वग़ैरह आहिनि उन्हनि जी प्रैक्टिस कनि। अॼुकल्ह डिजिटल मोबाइल फ़ोननि ते इलाही सारा वीडियोज़, इलाही सारा टीचर्स जा लेक्चर पिया आहिनि, उन खे एक्सेस कनि, पर पंहिंजी सिहत जो इन में तमामु घणो ख़्यालु रखनि ताकी हू 3.5 कलाक जी टेस्ट आहे
ऐं उन में सुबुह जो 7 बजे उन्हनि खे पहुचणो आहे। 7 खां 9 ताईं उन्हनि खे रिपोर्टिंग टाइम आहे। पोइ 10:30 टेस्ट शुरू थींदी त राति जो प्रॉपर आराम कनि ऐं अगरि हुननि जी का सिहत जो को मसइलो आहे त पंहिंजे वेझे डॉक्टर सां ज़रूरु मशवरो कनि ऐं उन ॾींहुं नाश्तो ऐं कुझु अहिड़ी शइ जेका एनर्जी जी जंहिंमें ट्रॉफी आहे या चॉकलेट आहे ताकी हुननि खे एनर्जी ऐं डिहाइड्रेशन ऐं थोरो थोरो पाणी जेको आहे उहो हुननि खे उते ॾिनो वेंदो। उहो हिकदमि न पीअनि पर थोरो थोरो पाणी पींदा त रिहाइड्रेशन आल्सो गिव्स यू एनर्जी एंड अलर्टनेस ऑफ द हिकिड़ो उन्हनि खे इहो। ऐं ॿियो जॾहिं बि हू उते वञनि त थोरो अधु कलाक अॻु में पहुचनि ताकी हू रश ऐं परेशानी खां बची सघनि। इहो त थियो उन्हनि शागिर्दनि जे लाइ। अचूं था जेके रेगुलर स्कूल में असांजा शागिर्द आहिनि, हिकिड़ो त उन्हनि जे स्कूलनि में जीअं मां ॿुधायो त रोशनी, हवा, सफ़ाई ऐं कंहिं हद ताईं उन्हनि जे लाइ जेको बिजली जो बंदोबस्तु आहे, छाकाणि अॼुकल्ह असांजी लाइफ में इलेक्ट्रिसिटी जो छाकाणि त हवा केॾीमहिल आहे केॾीमहिल न आहे। हींअर त थोरी सर्दी बि आहे त कोशिशि करे उते जेका बिजली सोलर या ॿी जेका बिजली आहे उनजो बंदोबस्तु हुजे ताकी हुननि खे पढ़ण लिखण में जेको आई स्ट्रेन आहे उहो घटि थिए। ऐं अगरि को ॿारु झुकी पढ़े पियो, को किताब जे पने खे वेझो पढ़े पियो त असां स्कूल मेडिकल ऑफिसर्स खे गुज़ारिश कंदासीं त उन्हनि जे अखियुनि जी टेस्ट जेका आहे उन जे लाइ कुझु चार्ट बि इस्तेमालु करे सघे थो या कंहिं आई वारे डॉक्टर खां वठी सघनि था। ॿियो जीअं तव्हां ॻाल्हि कई त स्कूल हेल्थ सर्विसिस खे असांखे थोरो बहितर करणो पवंदो त जेके बि RHC जा BHU जा लोकल डॉक्टर आहिनि उन्हनि जो हिकिड़ो ॾींहुं ज़रूरु हुकूमत खे घुरिजे त उन डॉक्टर खे घुरिजे त पंहिंजे वेझनि स्कूलनि जे लाइ रज़ाकाराना तौर ते या वरी THO या जेको सिस्टम आहे उते वञी ॿारनि जी इंस्पेक्शन असां चवंदा आहियूं। अच्छा, स्कूल हेल्थ टीम जेका आहे उन में हिकिड़ी नर्स हूंदी आहे, हिकिड़ो मेडिकल ऑफिसर हूंदो आहे ऐं हिकिड़ो टीचर हूंदो आहे। टीचर जो बि कमु आहे त पंहिंजे कंहिं शागिर्द खे ॾिसे हू थकल त कोन थो लॻे, हू ध्यानु जेको आहे पढ़ाई ॾांहुं प्रॉपर ॾिए थो या नथो ॾिए त थी सघे थो त उनखे आई साइट जो मसइलो हुजे, उनखे कोई न्यूट्रिशन जो मसइलो हुजे या हुन प्रॉपर अॼुकल्ह मोबाइलनि ते उन्हनि ते ॿार सॼो ॾींहुं रांदियूं ऐं गेमूं ॾिसनि था त इहा त एडिक्शन उते कान्हे। ॿियो जेको ख़ासि ॻाल्हि आहे उहा आहे गुटका ऐं पुड़ी ऐं हट तां मिलंदड़ इहे चिप्स ऐं इहे शयूं ॿारनि खे लंच बॉक्स तौर बि ॾिनी थियूं वञनि, ॿारनि खे आदत बि आहे। असांखे जीअं तव्हां ॿुधायो न त पुराणे इवोल्यूशन में माण्हू या गोश्त खाईंदा हुआ या प्लांट खाईंदा हुआ त घर जी अगरि हू पचियल शइ ऐं जेका असांजी सादी ऐं जंहिंमें ताक़त बि आहे, मिसाल तौरु मानी आहे, बॉयल बेदो आहे, उन सां गॾोगॾु जेकॾहिं तव्हां चूरी असांजी सिंधी में थिए थी उन तव्हां गुड़ सां उन्हनि खे ॾेई सघो था त अगरि इहे ॿ टे शयूं बि तव्हां हुन ॿार खे विझी ॾेई छॾींदो त हुनजे लाइ ग्लूकोस मिली वेंदो, प्रोटीन मिली वेंदा, हुनखे मिनरल्स मिलंदा, हुनखे विटामिन्स मिलंदा ऐं जॾहिं इहे शयूं हुनखे गॾु हूंदियूं त हू पंहिंजे स्कूल में ख़ुशी साण बि वेंदो। ऐं कंपाउंड वाल ऐं कुते जो असां वटि ॾाढो हिकिड़ो मसालो थियो आहे। तव्हां हैदराबाद में बि वेंदो त तव्हांखे अक्सर तव्हांखे कुता रस्ते ते गलियुनि में मिलंदा। इहो ॿाराड़ी मंझि बि मसालो आहे त जेकॾहिं कंपाउंड वाल हूंदी, दरवाज़ो बंदि हूंदो त हिकिड़ो त इन्हनि जेके प्रीडेटर्स आहिनि या डॉग्स या ॿिया के एनिमल आहिनि उन्हनि खां बची वेंदो। ऐं आउं चवंदुसि त कुतनि जे लाइ असांजी ॿाराड़ी में जेको आहे हिकिड़ो ईअं सम्झो त एतिरो इंतिज़ामात कोन्हे। अॻे म्यूनिसिपलिटी वारा ऐं यूनियन काउंसिल वारा उन ते ध्यानु ॾींदा हुआ ऐं अक्सर असां ॾिठो आहे स्कूल वेंदड़ ॿारनि खे नुक़सानु छाकाणि उन रस्ते तां मटनि था त कोशिशि करे वालिदैन खे इहो बि ध्यानु करणु खपे जीअं तव्हां ट्रैफिक जो ट्रांसपोर्ट जो पर असांजा रोड ऐं स्कूल जा रस्ता सेफ, साफ़ सुथरा ऐं ख़ूबसूरत हुजनि ताकी ॿार जॾहिं अचनि वञनि त उन्हनि खे ईअं लॻे दे आर मूविंग फ्रॉम द पार्क नॉट फ्रॉम अ डेज़र्टेड पाथ जेको आहे सो।
अच्छा, स्कूल नर्स जो इहो कमु आहे रिकॉर्ड रखे ऐं ॿारनि जी जेका का अहिड़ी बीमारी या को अहिड़ो हल्को फुल्को ऐं फर्स्ट एड जो बंदोबस्तु उन्हनि खे करिणो आहे। फर्स्ट एड जो मतिलबु आहे मलम आहे, पटी आहे, कंहिं ॿार किरी पियो आहे, कंहिंखे को कट लॻी पियो आहे, का शइ, त फर्स्ट एड बॉक्स पाण वटि रखनि। ऐं असांजा जेके WHO जो स्टैंडर्ड आहे त 3000 ॿारनि ते हिकिड़ो डॉक्टर हुजे ऐं 70 ॿारनि जे लाइ हिकिड़ो वॉशरूम हुजे। त असां हुकूमत खे गुज़ारिश कंदासीं त अंगखर उन्हनि वटि आहिनि ऐं स्पेशली उन्हनि डॉक्टरनि जी ट्रेनिंग करे स्कूल हेल्थ क्लिनिक जेका आहे उहा उन्हनि स्कूलनि में, चाहे उहा हर रोज़ हुजे भला हर रोज़ न हुजे, त रोटेशन ते 15-8 स्कूलनि जो हिकिड़ो ग्रुप कंहिं हिकिड़े डॉक्टर खे ॾेई छॾिजे। ऐं ख़ुदा न ख़ास्ता अगरि उन ॿार खे का वॾी बीमारी आहे त असां गुज़ारिश कंदासीं त उन्हनि ॿारनि जे इलाज जे लाइ बि जेके बि सहूलियतूं मौजूदु आहिनि उहे उन्हनि खे उते ई कोशिशि करे ॾिनियूं वञनि। ऐं उन्हनि जे लाइ फी वग़ैरह जेका आहे किथे बि अगरि हू कंहिं प्राइवेट अस्पताल में बि वञनि त शागिर्द शुड बी एग्ज़म्प्टेड। असां वटि अॻे बसनि जा किराया माफ़ हूंदा हुआ, ट्रेन जा किराया माफ़ हूंदा हुआ, त हिकिड़े शागिर्द जो अगरि इलाज कंहिं अस्पताल कयो ऐं फी न वरिती, डॉक्टरनि फी न वरिती, त आउं सम्झां थो मैसेज वेंदो ऑफ अ वॉलंटरी ऐं ख़ैर जे कम जो। ऐं असां वटि त चवंदो आहे कर भला तो हो भला। सही सही, बिल्कुलु ठीकु चई रहिया आहियो। ॾाढी वैल्यूएबल पॉइंट्स तव्हां ऐड कयूं आहिनि। मां हमेशह चवंदी आहियां ॾाढो कंपोज़्ड तव्हां ॻाल्हाईंदा आहियो ऐं जेका तव्हांजी फील्ड आहे उन हवाले सां जॾहिं बि ॻाल्हि ॿोल थींदी आहे हिन प्रोग्राम में त सर्जन ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हियूं अवां साण वंड कंदा आहिनि। ऐं इहा अवेयरनेस मुंहिंजे ख़्याल सां हुअण बि घुरिजे। हिन वक़्त में इहे सभु शयूं असां सभिनीनि खे ख़बर हुअण बि खपनि ऐं ख़बर हूंदी बि आहे। काफ़ी सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके अप टू डेट रहण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं उहे चाहींदा आहिनि त हर मसइले खे, हर शइ खे असां उन टीं अख सां, इल्म वारी अख सां ॾिसण जी कोशिशि करियूं ऐं उन प्रॉब्लम खे वरी उन तरह सॉल्व करण जी बि इंसान पोइ सघ रखे थो। त यकीनन असांजी हुकूमत खे इन तरह जा कुझु इक़दामात ज़रूरु वठणु खपनि त हिकिड़ो शागिर्द जेकॾहिं आहे उनखे इहे सहूलियतूं त ज़रूरु हुअणु खपनि। हिकिड़ो ट्रेवलिंग प्रॉब्लम्स घणा हिन वक़्तु आहिनि। उन खां अलावा असां जेकॾहिं कंहिं बि हॉस्पिटल में वञूं था, कुझु प्राइवेट हॉस्पिटल्स ठीकु आहे पर वरी बि जेकॾहिं मेडिसिन वग़ैरह जी ॻाल्हि ॿोल थिए थी त वरी बि हिकिड़ो पूरो पेपर जेको आहे उनखे खणी वरी कंहिं मेडिकल स्टोर ते वञिणो पवंदो आहे। त इहे शयूं जेकॾहिं असांजे हिन मुआशिरे मां, हिन समाज में रिड्यूस थींदियूं त असां जेको आहे सो सिहतमंद मुआशिरे जी तरफ़ ज़रूरु विख वधाईंदासीं ऐं उहा असांजे लाइ हिकु मुंहिंजे ख़्याल सां कामयाबीअ जी राह जो हिकिड़ो रस्तो ज़रूरु खुली वेंदो इन थ्रो। अच्छा सर, अव्हां खां को बेत असां ॿुधंदासीं ऐं पोइ वरी आउं चाहींदसि त न्यूज़ ब्रेक जे तरफ़ वधूं ऐं वरी पोइ प्रोग्राम खे यकीनन कंटिन्यू कंदासीं। लतीफ़ साईं सदाईं असांखे इहो न्यापो ॾिनो आहे त हमेशह जे तव्हां पाण में गॾु गुज़ारींदो त को बि दुश्मन तव्हांखे तकलीफ़ न पहुचाईंदो। सही, पर इहा असांजी बदकिस्मती आहे जो हींअर असीं माना तक़रीबन टुकरनि में विरायल आहियूं, छड़ो छड़ आहियूं। ऐं लतीफ़ साईं जो हिते पैगाम आहे, जे भाई वस चरां सुखियो सताबो गुज़ारणु चाहींदो, जे भाई वस चरां त संघारनि सिंगार। संघार जेके अॻे हाणे त कोई शयूं थी वियूं आहिनि पर अॻे ख़ासि संघार जेको लफ़्ज़ आहे उहो मारू माण्हू लाइ जे वटि पंहिंजो जाम माल हुजे उन जे लाइ इस्तेमालु थींदो। जे भाई वस चरां त संघारनि सिंगार, जिनी संदी वाड़, माल जा वाड़ा हूंदा आहिनि, जिनी संदी वाड़ चोर न अचे कॾहिं खे। जॾहिं तव्हां मुतहद हूंदो त कंहिं चोर खे हिमत ई कोन थींदी तव्हांजो लोड़ो लताड़े। जे भाई वस चरां त संघारनि सी लॾ, जेकॾहिं तोखे वञिणो आहे त बि तव्हां गॾु हुजो, हिक ॿिए सां हथ हथ में हुजे। जे भाई वस चरां त संघारनि सी लॾ, त हाञे संदी हॾ कूक न सुणे कॾहिं। हाञे नुक़सान न त कॾहिं बि तोखे नुक़सान जी कूक या दाह जेका आहे न उहा तोखे ॿुधण में न हूंदी। पर शर्त इहो आहे त तव्हां पंहिंजा पाण में उन में गॾु हुजो। पोइ उहे असांजा जेके संघारो आहे जॾहिं पाण में गॾिजी रहंदा हुआ त असांजी सकाफ़त कल्चर या पोइ हुननि इहो पंहिंजो ठाहे छॾियो त अॻे कॾहिं बि पंहिंजो माण्हू जेको आहे
वो माना हरू भरू खीर जड़ी शइ खे बरकत समझो ये पाण पहिरीं प्रोग्राम में अच्छा सर ॾाढी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि करे रहिया आहियो ऐं तशरीह ॾाढी ख़ूबसूरत आहे मां चाहींदसि त थोरो असां न्यूज़ ब्रेक की तरफ़ वधूं ऐं पोइ कंटिन्यू करियूं सो अवां खां इजाज़त वठूं था न्यूज़ ब्रेक की तरफ़ व्यूअर्स वधी रहिया आहियूं वरी जल्दी सां कंटिन्यू कयूं था जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण